बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सिंध जो मुक़दमो सां गॾु मां आहियां हमीद भुट्टो। नाज़रीन, अॼु जेको सिंध जो मुक़दमो आहे, सिंध जी ॻाल्हि आहे, धरती जी ॻाल्हि आहे। उन में जेको सिंध जो मुक़दमो आहे उहो आहे सिंध जेकी मौजूदा सूरत हाल आहे, ख़ासि करे ॿोॾि खां पोइ जेके असर सिंध ते पिया आहिनि, हिक ॿिए ते सियासी इल्ज़ाम तराशियूं ऐं जेके बि नुक़सान थिया आहिनि, टोड़ी जो बंदि टुटो, बंदि टुटण खां पोइ जेके वरी मुख़्तलिफ़ सियासतदाननि सियासत चमकाई, पंहिंजा दुकान ॼमाया आहिनि, हिकिड़ी सूरत हाल आहे। पर असुलु हक़ीक़त, असुलु पासो उहो कहिड़ो आहे, उन हवाले सां असीं ॻाल्हि पिया कयूं। सूरत हाल जेकी आहे ॿोॾि मुतासिरनि जे हवाले सां, उन खां पोइ जेके जाली मुतासिर मुख़्तलिफ़ कैंपनि में वेठा आहिनि अची, उहा बि हिकिड़ी सिंध जो पासो आहे, उहा बि हिकिड़ो मुक़दमो आहे। हुकूमत ऐं वस वारा आला अमलदार, सरदार, मुख़्तलिफ़ जेके माण्हू आहिनि सरहंदी वारा, उहे इन हवाले सां कहिड़ो पंहिंजो किरदारु सरअंजाम ॾियनि था। सिंध जो मुक़दमो आहे, खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि। अॼु असांजो जेको महिमान आहे कंहिं बि तारीफ़ जो मोहताज कोन्हे, सिंध जो सीनियर तरीन सियासतदान आहे, साॻे वक़्तु हुकूमत पाकिस्तान जो वफ़ाक़ी वज़ीर आहे इंडस्ट्रीज़ ऐं प्रोडक्शन, हज़ार ख़ान मिजरानी साहब। साईं वॾी महिरबानी जो अॼु असांजे प्रोग्राम लाइ अवां वक़्तु कढियो। अवां सिंध जा सीनियर सियासतदान बि आहियो, वफ़ाक़ी वज़ीर आहियो, हिन वक़्तु इंडस्ट्री ऐं प्रोडक्शन जा, ऐं अवां जो तक जकंबाद 209 NA उन में ख़ासि करे ठुल, कंदकोट ऐं टंगवाणी 3 तालुका अचनि था पिया, ऐं वधि में वधि अव्हां जा ई इलाइक़ा ॿोॾि में मुतासिर थिया आहिनि घणो तणो। उन जी जेकी सूरत हाल आहे उन में वधि में जेको नुक़सानु पहुतो आहे, उन में कंदकोट जी 11 UCs मां 8 UC अव्हां जी मुतासिर थियूं आहिनि, टंगवाणी जी 11 UC मां 6 UC अव्हां जी मुतासिर थियूं आहिनि, ठुल जी 20-21 UC मां सिर्फ़ु शहर बचो आहे। त इहा सॼी सूरत हाल आहे, ख़ासि करे अव्हां जे जकंबाद जी, ऐं जेको वरी टोड़ी जो बंदि आहे उनजी ख़ुदि हिकु वॾी हिस्ट्री आहे पंहिंजी। त जेको जकंबाद ज़िले जो ठहियो उन वक़्तु बि टावर जान जैकब इन करे ठारायो त जीअं ॾिसी सघिजे थोरी वारो ओवर टॉप जेको अचे पाणी उतां, त उहो उतां नज़र ईंदो हुयो। त इन सॼी सूरत हाल कीअं था ॾिसो, जेको टोड़ी जेको आहे बंदि टुटो ऐं ॿिया बंदि टुटा, जेको पाणी सॼी सिंध में तबाही मती आहे, इन मुक़दमे खे कीअं था ॾिसो, त इन में कहिड़ा हथ मलवसनि, या हीअ पंहिंजो पाण टुटो आहे, या का आफ़त आहे, का शामत आहे? अव्हां बहितर उन जा अखि ॾिठा गवाह आहियो, अव्हां जे तक में अव्हां जे इलाइक़े खां इन नुक़सान जी शुरूआत थी आहे। जी भुट्टो साहब, तव्हांजी महिरबानी जो अॼु पंहिंजे प्रोग्राम में मूंखे तव्हां दावत ॾिनी आहे ऐं इहो मौक़ो फ़राहम कयो त मां उन सूरत हाल ते कुझु इज़ारे ख़्यालु करे सघां। असल में जीअं टोड़ी बंदि टुटो त उन जा पहिरियां जेके विक्टम्स हुआसीं उहे असां बणियासीं। पहिरियां जेके 2 शहर टाउन कमेटियूं ॿुॾियूं, हिकु गौसपुर ॿुॾो, हिकु करमपुर ॿुॾो। करमपुर मुंहिंजो आबाई शहर आहे, ऐं जेके हल्के वारे हिसाब सां त सभ खां पहिरियां जेको हल्को मुतासिर थियो उहो NA 209 हुयो, जेको मुंहिंजो हल्को आहे। हाणे टोड़ी बंदि छाकाणि त हिकिड़ो एॾो मुतनाज़ा मसइलो थी चुको आहे ऐं इन ते मुख़्तलिफ़ व्यूज़ माण्हुनि जूं अचनि थियूं। एलिगेशन इहा आहे त हलंदड़ आहे, टोड़ी बंदि टोड़ियो वियो आहे, हिकिड़ो परसेप्शन इहो आहे जनरल। ऐं हिकिड़ी इहा ॻाल्हि चई थी वञे त न उते पाणी जो प्रेशर एतिरो बिल्डअप थी वियो जो उहो बचणु मुमकिन कोन हुयो ऐं उन प्रेशर जे करे बंदि टुटो। बहरहाल हक़ीक़त छा आहे, इन ते अञा पर्दो आहे। करे वञा ऐं उनखे मज़ीद जेको कन्फ्यूज़ कयो आहे सूरत हाल खे, उहो असांजे इरीगेशन मिनिस्टर सिंध जे जेका स्टेटमेंट ॾिनी वरी फ्री जो पंहिंजे बयान तां जी, पहिरियां हुन इहो ॾिनो त असां टेक्निकल कट ॾिनो आहे, जंहिंजूं रीज़न्स मुंहिंजे डिपार्टमेंट वारा वज़ाहत सां ॿुधारींदा। ॿिए ॾींहं ते वरी हुन को बयानु ॾिनो त मां टोड़ी बंदि जी ॻाल्हि न कई हुई, बल्कि मां के बंदि जी ॻाल्हि कई हुई ऐं उहो माण्हुनि उनखे सम्झियो कोन। बहरहाल जेका परसेप्शन क्रिएट थी ऐं उते जनरली असांजे इलाइक़े में माण्हुनि जो जेको हिन महिल ख़्यालु आहे उहो इहो आहे त हेॾो हिकिड़ो रिस्पॉन्सिबल इरीगेशन मिनिस्टर हुकूमत सिंध जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि टेलीविज़न ते अची करे थो त यकीनन उन जे पुठियां का हक़ीक़त हूंदी। हाणे इहो एॾो वॾो इल्ज़ाम असांजी हुकूमत जे मथां, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मथां लॻो आहे, असांजे दामन ते एॾो वॾो दाग़ लॻो आहे, जंहिंखे असां जेकॾहिं न धोतो त ईंदड़ सालनि ताईं कई सालनि ताईं असांजे मथां इहो इल्ज़ाम ईअं ई रहंदो जीअं खोड़े साहब ते 1 यूनिट जो इल्ज़ाम लॻो। त उनखे धोइण जो हिकिड़ो ई तरीक़ो आहे। मां अॻु बि काफ़ी फोरम्स ते इहा ॻाल्हि कई आहे ऐं अॼु वरी उनखे मां दोहरायां थो त अवाम जी उहा जेका डिमांड आहे उनखे मद्देनज़र रखंदे इन जी जुडिशियल इंक्वायरी थियणु घुरिजे
ताकी हक़ीक़त जेका आहे सा उहा साम्हूं अचे। यकीनन हेॾो वॾो नुक़सानु थियो आहे। अमां ॾिसो न टोड़ी जे उन ब्रीच जे करे सॼी राइट बैंक इंडस जी जेका आहे उहा सॼी जी सॼी तबाह थी वई आहे। हज़ारे ॻोठ सिंध जा तबाह थिया, उहो करोड़ खां वधीक माण्हू मुतासिर थियो आहे। एग्ज़ैक्टली, उहो पाणी अॼु बि माण्हुनि खे पियो ॿोड़े थो, मंछर में पियो, मंछर टुटी उनखे कट ॾिनो वियो ऐं उहो अॼु बि भान सईदाबाद ऐं दरिया ते वञी पाणी पातो आहे। यानी हिकिड़ो लामुतनाही सिलसिलो आहे जेको उहो शुरू थी वियो आहे, जंहिंजे नतीजे में माण्हुनि जा घर विया, माल मता वियो, जानियूं ज़ाया थियूं, फसल तबाह थी आहे, जेको अन्न जा दाणा माण्हू रखनि था पिया पंहिंजे खाइण लाइ उहो नुक़सानु थियो। अॼु बि माण्हू गैस्ट्रो में बीमारी में मरी रहिया आहिनि। ॿिज वग़ैरह बचाए रखिबो आहे ज़मीनदारी जो, उहो सॼो लुड़ी वियो। ऐं उन खां अलावा माण्हू दरबदर थी विया, कैंपुनि में पिया आहिनि, बंदनि ते पिया आहिनि, रोडनि जे साइडनि ते माण्हू पिया आहिनि। त आख़िर हेॾो वॾो सानियो थियो आहे त उन सानिए खे हिकिड़ी हक़ीक़त ॾियण लाइ मां सम्झां थो तमामु ज़रूरी आहे त उनजी हिकिड़ी जुडिशियल इंक्वायरी थिए ऐं पब्लिक जुडिशियल इंक्वायरी जी अवां बि ॻाल्हि पियो कया, मुख़्तलिफ़ माण्हू बि ॻाल्हि करे रहिया आहिनि त इंक्वायरी थिए ऐं मुख़्तलिफ़ मुख़ालिफ़ धुर वारा बि इहा ॻाल्हि कंदा रहिया आहिनि इंक्वायरी थिए। चीफ जस्टिस खां पाण मां नोटिस वारी ॻाल्हि बि थी आहे। पोइ कहिड़ियूं रुकावटूं आहिनि? वफ़ाक़ी वज़ीर आयो, हुकूमत रुकावटूं कहिड़ियूं आहिनि त पोइ इंक्वायरी छो यकीनन थींदी? हुकूमत जी पंहिंजी आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी, रुकावटूं छा आहिनि? यकीनन मूंखे यकीन आहे त इन जी जुडिशियल इंक्वायरी थींदी ऐं पब्लिक जंहिंजो इहो राइट आहे, हाणे अवाम खे त इहो हक़ु पहुचे थो त उनखे हक़ीक़त खां आगाह कयो वञे ऐं असांजे मथां इहो फ़र्ज़ु थो आयद थिए, बहसियत हुकूमत जे, बहसियत सिंध जे नुमाइंदनि जे, असांजे मथां इहो फ़र्ज़ु थो आयद थिए त असां हक़ीक़त खां आगाह कयूं ऐं पंहिंजो इहो दाग़ धोऊं। ऐं जेकॾहिं इन इंक्वायरी जे नतीजे में का रिस्पॉन्सिबिलिटी कंहिं माण्हू ते ठहे थी त पोइ उनखे जोगी सज़ा बि मिलणु घुरिजे। सज़ा त मिलणु खपे। अवां पंहिंजे उन तक जा बासर MNA आहियो, इलाइक़े जा सरदार बासर ससदन आहियो, हिकिड़ो भेरो सिर्फ़ु इलेक्शन में हारायो, हमेशह कटींदा रहिया आहियो। उनजे बावजूदि 74 खां वठी अवां MPA वरी MNA मुसलसिल हर डिपार्टमेंट जा वॾनि खातनि जा, डिफेंस जा वज़ीर बि रहिया आहियो, सिहत हुजे, जेको बि खातो हुजे, तालीम हुजे, वॾा खातनि जा वज़ीर बि रहिया आहियो, बासर बि आहियो, अवां जा मिट माइट MPA MNA सभु चूंडबा अचनि पिया। जेकॾहिं अवां पाण मुड़सी कयो आहे, हिमत कयो आहे ॿियनि इलाइक़नि वांगुरु, त शायदि इहो कट न अचे हा। पर अवां कहिड़ी छा सबबु हो, कहिड़ी मसलत हुई जो ख़ामोशी अख़्तियार कई, कट अची वियो त छा सबबु हो? ख़ामोशी अख़्तियार कई? न इएं न हुयो, इहो बि मुंहिंजे मथां हिकिड़ो इल्ज़ाम आहे त मां उन ते का ख़ामोशी अख़्तियार कई। जंहिं ॾींहुं इहो बंदि टुटो आहे, इतफ़ाक़ सां उन ॾींहुं मां बंदि ते मौजूदु कोन हुयुसि, लेकिन मुंहिंजो भाइटियो जेको MPA आहे महबूब अली बेजाराणी, उहो उते मौजूदु हुयो। उन इलाइक़े जा जेके ॿिया मौज़ज़ीन आहिनि, जंहिंमें सैयद बशीर अहमद शाह आहे, असांजो गौसपुर जो तमामु हिकिड़ो मोतबर मुअज़्ज़िज़ माण्हू मौजूदु आहे, उन खां अलावा ॿिया बि उन इलाइक़े जा सभु मुअज़्ज़िज़ीन उन बंद ते उते मौजूदु हुआ। ऐं उन खां अलावा जेके उते आस पास में माण्हू रहनि था, उहे बि सभनि जी तादाद में, हज़ारनि जी तादाद में उते माण्हू मौजूदु हुआ बंद जे मथां। सूरत हाल जेका मूंखे ॿुधाई वई आहे त एतिरी त गंभीर उते थी वई हुई जे सम्झ में कंहिंखे कोन पियो अचे त इनखे आख़िर कीअं कजे। आर्मी बि उते मौजूदु हुई, उनजा दस्ता बि उते मौजूदु हुआ, ॻोठ वारा जेके आस पास वारा उहे बि सभु उते, इरीगेशन डिपार्टमेंट वारा उन वक़्तु मौजूदु हुआ, उन वक़्तु उते मौजूदु हुआ। जेका लोकल माण्हुनि खां इंफॉर्मेशन मिली आहे या जेकी महबूब अली खां मूंखे इंफॉर्मेशन मिली आहे त इरीगेशन वारा बि उते मौजूदु हुआ। मगर उन बंद खे स्ट्रेंथन करणु या उन ते को हंगामी तरीक़े सां का उनखे स्ट्रेंथन करण जो अहिड़ो को उपाउ उते नज़र न पियो आयो। हाणे उनजी इहा बि सूरत थी सघे थी त बंदि जे मथां एतिरो त प्रेशर पाणी जो हो, इहो माण्हुनि गवाही ॾिनी आहे त बंदि जी लेवल ऐं पाणी जी लेवल तक़रीबन बराबरि हुई ऐं उन खां ओवरफ्लो जेको पाणी आहे सो उन महिल करणु लॻो हुयो। उन सूरत हाल में उते आर्मी वारनि बि, ज़िले जी इंतिज़ामिया, इरीगेशन ऐं आर्मी वारनि जेके मौजूदु माण्हू हुआ, उन्हनि खे इहा सलाह ॾिनी, उन्हनि खे चयो त बाबा हितां हाणे तव्हां निकिरी वञो, हीअ तमामु ख़तरनाक सूरत हाल थी वई आहे बंदि जी, ऐं ईअं न थिए तव्हांजूं जानियूं ज़ाया थियनि। त उहे माण्हू उतां बंदि तां हटाया विया ऐं उनजी थोरी देरि बाद जेका आहे सो बंदि उहो टुटो आहे। बीर साहब, अवां सां ॻाल्हियूं जारी रहंदियूं टोड़ी जे हवाले सां,
धरती जे हवाले सां जेको बंदि टुटो आहे उन जे हवाले सां ॻाल्हियूं कयूं त कहिड़ा उन ते जेके सबब हुया जंहिंजे करे बंदि टोड़ियो वियो आहे उन जेके इंक्वायरी जी ॻाल्हि कई पर वक़्तु हाणे ब्रेक खां पहुचूं था हिन पासे नाज़रीन अॼु असां गॾु मीर हज़ार ख़ान बजरणी गॾु आहे पाण वफ़ाक़ी वज़ीर आहे इंडस्ट्री ऐं प्रोडक्शन जो साण सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं कयूं अॼु प्रोग्राम मुक़दमो में जेके ॻाल्हियूं आहिनि सिंध जे हवाले सां उहो टोड़ी जो बंदि टोड़ण करे जेको सिंध खे नुक़सानु रसियो आहे करोड़े माण्हू खां वधीक जेके माण्हू हाञेकार जिन लाइ साबित थियो आहे टोड़े वारो बंदि पाणी उन ते ॻाल्हि कबी पर ब्रेक खां पोइ